नाज़रीन, ग्वादर में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। गुज़िरियल ॾींहं खां जारी बरसात सबबि शहर पाणी में बुॾी वियो। सभई घर ऐं बाज़ारूं पाणी हेठि अची वयूं। तूफ़ानी बरसातुनि सबबि हज़ारे माण्हू दरबदर आहिनि। वॾे पैमाने ते लॾ पलाण जो सिलसिलो बि जारी आहे। ॿिए तरफ़ जीवाणी वारे इलाइक़े में बि तेज़ बरसात सबबि सूरत-ए-हाल ख़राब थी वई आहे। 3 बंद टुटी पिया आहिनि। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त ग्वादर में सुभाणे बि तेज़ बरसात जो इम्कान आहे। नाज़रीन, मां हिकु भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर पिया ॾियूं त ग्वादर में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। गुज़िरियल ॾींहं खां जारी बरसात सबबि शहर पाणी में बुॾी वियो आहे। समें घर ऐं बाज़ारूं पाणी हेठि अची वयूं आहिनि। तूफ़ानी बरसातुनि सबबि हज़ारे माण्हू दरबदर आहिनि। वॾे पैमाने ते लॾ पलाण जो सिलसिलो बि जारी आहे। ॿिए तरफ़ जेवाणी वारे इलाइक़े में बि तेज़ बरसात सबबि सूरत-ए-हाल ख़राब थी वई। 3 बंद टुटी पिया। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त ग्वादर में सुभाणे बि तेज़ बरसात जो इम्कान आहे।